ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 53 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर ब्रह्मण सां गॾिजी हिकिड़े ई ॾींहं में द्वारिका खां कुंदनपुर ॾांहुं अचनि था। वाट ते श्री श्याम सुंदर जी वञण जी वजह सां बलदाऊ जी बि द्वारिका मां निकिरी अची श्री श्याम सुंदर सां गॾिजनि था फौज समेत। पोइ ॿई ॿाहिरि अची द्वारिका खां कुंदनपुर में राजा बेशमुख जे बाग में डेरो कनि था ऐं ब्राह्मण खे चवनि था त तव्हां वञी माता रुक्मणीअ खे असांजे अचण जो पैगाम ॾियो। ॿिए पासे राजा शिशुपाल जी ॼञ अची राजभवन में पहुती। रुक्मणी साठ सोण ॾिसी ॾाढनि वीचारनि में पइजी वई त श्याम सुंदर ताईं मुंहिंजो ख़त पहुतो या न, या हुन मूंखे निर्लज सम्झी ब्राह्मण खे को बि जवाबु न ॾिनो ऐं ही ब्राह्मण बि आहे अलाए किथे मूं ते आयो न आहे। हाणे आउं छा करियां, केॾां भॼी वञां या पंहिंजा प्राण त्यागे छॾियां। हे प्राणनाथ, हाणे सभु कुझु तव्हांजे ई आसरे आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अहिड़ी तरह माता रुक्मणी ॾाढा ई सोच वीचार करण लॻी। अचो त प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 53 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, अहिड़ी तरह माता रुक्मणी घणियूं ई ॻाल्हियूं पंहिंजे मन में वीचारियूं त कंहिंजे पेर जो खिरको ॿुधाई थ उन ब्राह्मण जो अचण सम्झी चौधारी ॾिसण लॻी थे। जीअं चंद्रमा जो प्रकाश सुबुह जो घटिजी वञे थो, तीअं रुक्मणीअ जो चंद्रमुख उन सोच में उदास ऐं कोमाहिजी वियो। माखन प्रभुअ जे ध्यान में उनखे प्राणनि जी सिध न हुई त ओचितो संदसि अख ऐं ॿांह फुरकण लॻी। रुक्मणीअ जे हाल जी हिकिड़ी सखीअ खे ख़बर हुई तंहिं चयसि त हे प्यारी, तूं एतिरो ख़्यालु करे पंहिंजो प्राण छो थी ॾीं? हू दीन दयाल अंतर्यामी तुंहिंजे मन जो हाल ॼाणी बिना अचण जे न रहंदो। तंहिं करे तूं पंहिंजे मन खे धीरज ॾे। सम्झ में अचे थो त हू कुंदनपुर में पहुची चुको आहे। हिन जी ॻाल्हि ॿुधी रुक्मणी चयो त हिन वक़्तु मुंहिंजी खॿी अख ऐं खॿी ॿांह फुरकनि पयूं। तॾहिं उन सखी चयसि, इहे चङा सोण सम्झ। हींअर को अची इहा ख़बर कंदो त श्याम सुंदर अची चुको आहे। अञा रुक्मणी इहे ॻाल्हियूं सखीअ सां करे रही हुई त उन वक़्तु ब्राह्मण अची रुक्मणीअ खे आसीस ॾेई चयो, श्री कृष्ण भॻवान बलराम जीअ समेत ऐं सेना साण करे अची राजा जे बाग में डेरो कयो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। उन वक़्तु रुक्मणीअ खे अहिड़ी ख़ुशी थी
जीअं मुर्दे जे बदन में जान अची वञे या तप कंदड़ पंहिंजो मनोरथ पाए ख़ुशि थिए। रुक्मणी हथ जोड़े ब्राह्मण खे वेनती कही, हे दजराज, तव्हां वेंकटनाथ जे अचण जो समाचार ॿुधाए मूंखे जीवन दान ॾिनो आहे। उन जी अयूज़ जेकॾहिं तव्हांखे टिनी लोकनि जी दौलत ॾियां त बि थोरी आहे। इहा ॻाल्हि चई जीअं उन ब्राह्मण ॾांहुं ॾिठो तीअं उन जे घर में लक्ष्मीअ जो वासो थी पियो ऐं ब्राह्मण आशीर्वाद ॾेई बेशमुख वटि वञी श्याम सुंदर जे अचण जो हाल जीअं जो तीअं चई ॿुधायो। जॾहिं राजा ॿुधो त श्री कृष्ण चंद्र मूं वटि अची बाग में विहां करण वास्ते टिकियो आहे, तॾहिं उन वक़्तु ॾाढी ख़ुशीअ सां केतिराई रतन खणी पंहिंजे चइनि पुटनि सां गॾिजी बाग में वियो। जॾहिं उन बलराम ऐं श्री कृष्ण खे परियां ई वेठल ॾिठो, तॾहिं सवारीअ तां लही प्यादल उन्हनि वटि वञी रतन वग़ैरह बेटा ॾेई वेनतीअ सां चयो, हे महाप्रभु, जॾहिं तव्हां दयाल थी मूंखे पंहिंजो दर्शन ॾिनो आहे ऐं मां सम्झां थो त मां पंहिंजे मनोरथ खे पाईंदसि। राजा तमामु चङी जाइ ते श्याम ऐं बलराम खे टिकाए राज मंदिर ॾांहुं हलियो आयो। सॼो खाधे पीते जो उन्हनि जो बंदोबस्तु कयईं ऐं दिलि में चवणु लॻो त रुक्मणी बेशक श्री कृष्ण सां परणाइण लाइक़ु आहे, पर छा करियां जो मुंहिंजो बस हली नथो सघे। प्यारा भक्तों, जॾहिं कुंदनपुर वासियुनि बि ॿिन्ही ॿाहिरनि जे अचण जो हाल ॿुधो, तॾहिं नंढा वॾा चङा चङा कपिड़ा ऐं गहना करे टोलियुनि जूं टोलियूं थी उन्हनि जो दर्शन करण वास्ते उते पहुता ऐं श्री कृष्ण ऐं बलराम जीअ खे दंडवत करे पंहिंजनि अखियुनि जो फल हासिल कयो ऐं ॾाढी ई ख़ुशीअ सां पाण में चवण लॻा, परमेश्वर जी दया सां असांजी इच्छा पूरी थिए जो रुक्मणीअ जो विहांउ श्री कृष्ण सां थिए त चङो ऐं श्याम ऐं बलराम जो जोड़ो सदाईं जीअं जो तीअं क़ाइमु रहे। हे राजा परीक्षित, जॾहिं 4 घड़ियूं ॾींहुं बाक़ी हो, तॾहिं कृष्ण ऐं बलराम जी कुंदनपुर जी ख़ूबसूरती ॾिसण वास्ते निकिता। जंहिं घटी बाज़ार ऐं रस्ते ते उन्हनि जी सवारी पहुती थिए, उते जी सभिनी स्त्रियुनि ऐं पुरुषनि पंहिंजनि दरियनि कोठनि ऐं दरवाज़नि मां ॿिन्ही ॿाहिरनि ते फुल वसाया। जॾहिं श्याम ऐं बलराम शहर जी सोभिया ऐं राजा शिशुपाल ऐं ॿियनि राजाउनि जी फ़ौज ॾिसंदा पंहिंजे डेरे ते मोटी आया, तॾहिं रुकुम अग्रज उन्हनि जे अचण जो ॿुधी ॾाढे ई क्रोध सां पंहिंजे पीउ खां वञी पुछियो, तव्हां सच ॿुधायो त श्री कृष्ण असां वटि विहांउ में विघ्न करण वास्ते कंहिं जे सॾाइण सां आयो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 53 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।